नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो जे मौजूद शख़्सियत मोहम्मद सालिह मुबीन कलोड़ो, अल्लाह बख्श कलोड़ो, मेहताब अली कलोड़ो, अब्दुल खालिक कलोड़ो, दिल मुराद कलोड़ो, ज़ोएब अली कलोड़ो पारां पंहिंजे वालिद मरहूम ज़नवार तालिब हुसैन कलोड़ो ऐं भाउ शहीद निज़ाम अल-दीन कलोड़ो खे ईसा सवाब पहुचाइण लाइ जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां नात ख़्वानी जी महफ़िल मुनक़द कई वई, जंहिंमें सिंध ऐं पाकिस्तान जे मशहूर नात ख़्वाननि शिरकत कई, जंहिंमें सोहेल अबड़ो, गुलाम अकबर, सईद बाबिर शाह ऐं ॿियनि नाले वारनि नात ख़्वाननि हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात पढ़ी, आशिकाने रसूल खे वजद में आणे झुमाए छॾियो। इन मौक़े ते ख़ुसूसी खिताब कंदे फैज़ मोहम्मद अब्बासी चयो त हज़ूर पाक जो मेलाद मल्हाइण सां दिली सुकून मिले थो। असांखे घुर्जे त अल्लाह ऐं हुनजे रसूल जी हुक्मनि जी पोइवारी कंदे इंसानियत ऐं ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कयूं, जेको असां ते फ़र्ज़ आहे। अल्लाह पाक हिकु लिकियल खज़ानो ऐं ज़मीन ऐं आसमान, सिज ऐं चंड न हो, पर अल्लाह पाक हो। अल्लाह पाक सभिनी खां पहिरीं मिठड़े महबूब जो नूर आंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।